को वक़्तु हो जॾहिं शादी जूं तक़रीबूं सादगी सां थींदियूं हुयूं। न का नुमाइश न को ॾेखाव हूंदो हो ऐं न वधीक ॾोकड़ ख़र्च थींदा हुआ। पुराणियुनि शादियुनि जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी हुई त उन दौर में मोबाइल फ़ोन जहिड़ो फितनो ई न हूंदो हो जेको हाणे माण्हुनि खे हिक ॿिए खां परे करे रहियो आहे। शादी जी मुख़्तलिफ़ रस्मुनि खे माण्हू कैमरा में न पर अखियुनि में क़ैद कंदा हुआ ऐं फोटोग्राफी या वीडियोग्राफी बदिरां पाण बि ख़ुशियुनि में बराबरि जा शरीक हूंदा हुआ। केतिरियूं ई अहिड़ियूं रस्मूं बि आहिनि जेके हाणे नथियूं मल्हायूं वञनि। अॼोका ॿार मोबाइल में गेम खेॾण ऐं फोटो कढाइण में रुधल रहंदा आहिनि, जॾहिं त अॻु न मोबाइल हूंदी हुई न को इंतज़ार ऐं ॿार रांदियूं कंदा रहंदा हुआ। घणियूं ख़ुशियूं आहिनि जिन खे पुराणो फैशन करार ॾेई ख़तमु कयो वियो आहे, पर 80 खां 90 जे ॾहाके वारो दौर पंहिंजो मटि पाण आहे। हाणे शादियुनि ते वॾा वॾा हाल बुक कया वञनि था ऐं वॾा वॾा ख़र्च कया वञनि था, पर पोइ बि ईअं लॻंदो आहे त कुझु माण्हुनि जो ध्यानु मानीअ ते ऐं कुझु जो वरी पंहिंजी मोबाइल फ़ोन ते हूंदो आहे। पहिरियां मुहबत, ख़ुलूस ऐं सचाई चेहरनि में वाज़े हूंदी हुई। हर माण्हू खे पंहिंजी ख़ुशियुनि में शामिल करण लाइ जतन कया वेंदा हुआ, किथे फलाणो नाराज़ न थी वञे। इहो ई सबबु आहे जो माण्हू 90 जे ॾहाके वारो दौर विसारे न सघिया आहिनि ऐं अहिड़ियूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं शेयर करे पंहिंजी ख़ूबसूरत दौर बाबति आगाही ॾींदा रहंदा आहिनि।